गाज़ीनवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर में खबर ॾींदा 27 फरवरी ते बिलावल भुट्टो ज़रदारी जी रहनुमाई में थींदड़ लॉन्ग मार्च वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ वॾो इम्तिहान आहे। इन करे वफ़ाक़ी हुकूमत अॻे ई वॾियूं रुकावटूं विझण जूं कोशिशुनि में रुधल आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार अॻूणो ज़िला काउंसिल चेयरमैन मटियारी मखदूम फ़खर ज़मान मटियारी में तहज़ियतुनि दौरान ॻाल्हियूं कंदे कयो। मखदूम फ़खर ज़मान ॿुधायो त वफ़ाक़ी हुकूमत महांगाई बेरोज़गारी मुल्की मैशियत खे तबाह करण ऐं मुल्की सालमियत खे नुक़सान पहुचाईंदो रहियो आहे त उते ग़रीब तोड़े अमीरनि जी मिल्कियतुनि खे ढाहे पट कराए रस्तनि रोडनि ते आणे छॾियो आहे। इन हुकूमत मुल्क खे जेको नुक़सान पहुचायो आहे इन मुल्क खे पंहिंजे पेरनि ते बीहण लाइ 20 साल खपनि। इन मौके ते मखदूम फ़खर ज़मान ॿुधायो त सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत हूंदे तरक़ियाती कम जारी आहिनि ऐं बेरोज़गार नौजवाननि खे रोज़गार ॾियण लाइ वसीला ठाहे रोज़गार सां नवाज़ण जूं वॾियूं कोशिशूं करे रही आहे। इंशाअल्लाह मटियारी सिटी के ज़िले जो हेडक्वार्टर हुअण करे रोड रस्ता नोटिफिकेशन समेत ठाहे रहिया आहियूं जेको अॻियां हली अवाम खे वॾियूं सहूलियतूं फराहम कंदो। उन मौके ते मखदूम फ़खर ज़मान मुख़्तलिफ़ बिरादरी जे माण्हुनि सां तहज़ियतूं पिण कयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।